वाही पांदी गोरख रोड ते रुस्तमानी बिरादरी के मर्द औरतुन जो क्रैश प्लांट के बासर मालिक खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। उन मौके ते इमाम बख्श रुस्तमानी ॿियनि चयो त क्रैश प्लांट मालिक अब्बास जमाली असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे ज़मीन मां क्रैश रेती बजरी खणी रहियो आहे। केतिरा भेरा रोकण बावजूद बाअसर हिरासा करे रहियो आहे। उन्हनि इंतज़ामिया खां मुतालबो कयो त बाअसर अब्बास जमाली खिलाफ नोटिस वठी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करायो वञे। डेरो लाल भरसा ॻोठ शहजाद मंगरियो में नामालूम चोर कोरियत अलीबख्श मंगरियो के घर में सोना जेवर रोक रक़म ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वाक़े जा तफ़सील वरता। पुलिस मूजिब जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ जांच शुरू कई है। रोड़ी भरसा सखर में गुज़रियल रात मुबैना पुलिस तशद्दुद सबब फोत थियल उमर नापर के वारसन तरफा नेशनल हाईवे ते लाश रखी एहतजाजी धरणो हयो वियो। उन मौके ते नापर बिरादरी से गजी JUI मुस्लिम लीग फंक्शनल के अगवाणन वकीलन सिविल सोसाइटी समेत शहरन वॾे अंग में शिरकत कई। पोतीअ के वालिद जावेद नापर साले मोहम्मद ईंदड़ ॿियनि चयो त गुज़रियल रात दुबड़ पुलिस बिला जवाज़ उमर के गिरफ्तार कंदे तशद्दुद कयो, जै सबब नौजवान फोत थी वियो। पुलिस कत्ल वाक़े खिलाफ केस दाख़िल करण लाइ तैयार नाहे। उन्हनि पुलिस इख्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़े जो केस दाख़िल कयो वञे, ॿी सूरत धरणो जारी रहंदो। जमाल शाह भरसा गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल की ज़बून हाल बिल्डिंग की मरम्मत न थियण खिलाफ स्कूल के उस्तादन तरफा एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। उन मौके ते स्कूल के प्रिंसिपल फजलुल्लाह डायरी ॿियनि चयो त 1988 ईस्वी में तामीर थियल हायर सेकेंडरी स्कूल में 1200 खां वधीक शागिर्द तालीम हासिल करे रहिया आहिनि। स्कूल इमारत पुरानी हुअण सबब ज़बून हाल थी चुकी है। उन्हनि तालीम खाते लाॻापियल इख्तियारनि खां मुतालबो कयो त हायर सेकेंडरी स्कूल की बिल्डिंग के नए सिर तामीर करे ॾिनो वञे। मोरो के ॻोठ जोणालो में आबादगारन तरफा ॿोॾ में थियल नुक़सान ते सरकारी सतह ते माली सहायता न थियण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। उन मौके ते आबादगार हाजी अली गौर आलमानी सैयद सरफराज शाह ॿियनि चयो त ॿोॾ वहिकरनि सबब सारे नई वोण जो फसल पानी हेठि अची ख़त्म थी वियो। हुकूमत तरफा आबादगारनि की माली सहायता वारे ऐलान बावजूद हिन वक्त ताईं तदारुक नाहे थी सघियो। उन्हनि सिंध के वॾे वज़ीर ॿियनि लाॻापियल इख्तियारनि खां मुतालबो कयो त आबादगारनि के थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे।